अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरे आयो एहतसाब न्यूज़। नाज़रीन, सकरण मां असगर अली लाखो जी रिपोर्ट मूजिब कराची जी नारी ऐं नौजवान गुलूकारा सनिया धी उस्मान गनी सोशल मीडिया वसीले सकरण जे हिक शाइर लाला अब्दुल कदीर लिगारी सां प्यार जा पेच अड़ण खां पोइ टंडोला यार जी अदालत में शादी करे वरिती। जंहिंखां पोइ शाइर लाला कदीर जे माइटनि पारां क़बूल करण खां इनकार कंदे मुबैना तौरु नारीअ खे मार कुट करे घरां कढी छॾियो ऐं शादीअ जे हिकु हफ़्ते अंदरि ई नौजवान अब्दुल कदीर लिगारी सकरण जी अदालत में तलाक जी दरख़्वास्त दाख़िल करे वरिती आहे। जंहिंखां पोइ नारी गुलूकारा सनिया नेशनल प्रेस क्लब सकरण पहुची दाहींदे चयो आहे त आउं गुलूकारी कंदी हुअसि त 8 साल अॻे सोशल मीडिया वसीले सकरण भरिसां ॻोठु मीरण लिगारी जे रहवासी शाइर अब्दुल कदीर सां राब्तो थियो, जंहिंजी शाइरी बि ॻाईंदी हुयसि ऐं उन दौरान असांजो पाण में प्यार थी वियो। जंहिंखां पोइ असां हिकु हफ़्तो अॻु टंडोला अलायार जी अदालत में प्यार जो परणो कयो, पर मुंहिंजे मुड़ुस जे वालिदीन मूंखे क़बूल करण खां इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ हिननि मूं ते सख़्तु तशदुद करे मूंखां 1 लख रुपया रोक रक़म खसे कननि मां सोलियूं वालियूं लाहे आधी राति जो मेन नेशनल हाईवे ते छॾे हलिया विया, जितां मूंखे कुझु लोफर माण्हुनि अगवा करण जी कोशिशि कई, पर मुंहिंजे रड़ियुनि ते हिकु ख़ुदा तरस इंसान मुंहिंजी ज़िंदगी ऐं इज़त बचाए पंहिंजे घर में पनाह ॾिनी। हिन रोंदे ॿुधायो त मुंहिंजो हाणे सभु कुझु तबाह थी वियो आहे, मुंहिंजा माइट बि मूंखे क़बूल न कंदा, जेकॾहिं माइटनि में वेंदसि त जान खे ख़तरो थी सघे थो। हिन वधीक चयो त मुंहिंजो मुड़ुसु अब्दुल कदीर माइटनि जे दबाव में अची मूंखे तलाक ॾियणु चाहे थो, पर आउं साणसि गॾु रहणु चाहियां थी ऐं मूंखे पक आहे त अब्दुल कदीर बि मूंसां साॻियो प्यार करे थो, पर उनखे बि माइटनि तशदुद करे ज़ोरीअ तलाक लाइ अदालत में दरख़्वास्त ॾियारी आहे। जरूर 1 हफ्ता भी नहीं हुआ हमारी शादी को अभी, पर ये है कि उसकी फैमिली के ऊपर उन्होंने अपनी फैमिली के ऊपर मतलब प्रेशर उन्होंने डाला हुआ है कि मतलब अब इस लड़की को छोड़ दो वरना आपको भी और इस लड़की को भी हम नुकसान पहुंचा सकते हैं, क्योंकि पहले भी इन्होंने हमारे साथ यही मतलब किया था, नुकसान हमें दिया है पहले भी उन्होंने, और अब भी इनकी कोशिश यही है कि मतलब हम इसको नुकसान दें। जब हम निकाह करके टंडोला यार से आए थे, इनकी फैमिली ने हमें फ़ोन करके बुलवाया, निकाह टंडोला यार में सेशन कोर्ट में। मसला है कि उसकी फैमिली ये चाह रही है कि मतलब वो मुझे डिवोर्स दे, हम लोग अलग हो जाए। उसके पास थे और सोना मतलब 3 मतलब बाड़ियाँ पहनी हुई थी, 3 जोड़ते मतलब कानों की वो पहनी तो उन्होंने मुझसे ले ली। मोबाइल था मेरा इनफिनिक्स, वो भी मुझसे इन्होंने छीन लिया मोबाइल भी। अभी मैं सिम भी उसके लड़के के पास ही है।